देश जो एक अहिड़ो चमत्कारी झूलेलाल मंदिर जेके दुनिया सिद्धपीठ झूलेलाल मंदिर जे नाले सां सुञाणंदी आहे, जिते माण्हू दर दर भटकी ईंदा आहिनि खाली हथ, पर हथनि सां गॾु झोलियूं बि भरे वेंदा आहिनि। जय श्री झूलेलाल। अॼु मां मध्य प्रदेश जे सभिनि खां झूने मंदिर मां हिकु मंदिर में, जी हाँ, मां ॻाल्हि कयां पई कटनी शहर जे माधव नगर में भगवान श्री झूलेलाल जे मंदिर में आई आहियां। विरहाङे खां पोइ घणेई सिंधी हिंदू परिवार कटनी शहर में वसिया, जंहिंखां पोइ साल 1962 में दादा श्री गेहीराम आहूजा जिन समाज खे गॾु करे मंदिर जी पहिरीं सिर रखी ऐं भगवान झूलेलाल जी पवित्र अखंड जोत जगाई, जो कि 64 सालनि खां दुखियारनि जी आशू बि पुॼाए। टाइम सां गॾु सिंधियुनि पंहिंजा व्यापार वधाया, जंहिंखां पोइ 1997 में समाज जे पदाधिकारियुनि समाज खे गॾु करे मंदिर खे सुहिणे नमूने ठाराइण शुरू करायो, जो कि 2002 में ठही तयार थी वियो, जिते भगवान झूलेलाल सां गॾु गॾु ॿिए देवी देवताउनि जी मूर्ति बि स्थापित थी वई। हिन चमत्कारी मंदिर में 25 सालनि खां हर आर्तवार, मंगल ऐं थारूअ जे ॾींहुं भंडारे सां गॾु सत्संग बि थींदो आहे। गॾु में के सिंधी परिवार में गमी थियण ते भंडारो मंदिर जे पारां वेंदो आहे ऐं पगड़ी रस्म खे बि मंदिर में ई करायो वेंदो आहे। मंदिर में समाज जे कमनि लाइ वॾो हॉल ऐं कमरा बि ठहियल आहिनि। दादा, कटनी शहर में पाण सिंधी भाउरनि भेनरुनि जा घणा घर आहिनि? काफ़ी घर आहिनि, लॻभॻि 50,000 सिंधी आहिनि। डिवाइडेशन जो भारत पाकिस्तान जो पूरे देश में सिंधी फैलिजी आहे, जंहिंमें हिकु इहो बि हो कटनी आयो। 1962 में हिकिड़ो गेहीराम करे उन मूर्ति ॿाहिरि लॻल आहे। उन्हनि जे मन में आयो की लाल साईं जी मूर्ति मध्य प्रदेश में किथे बि झूलेलाल मंदिर कान्हे। जेका तव्हां हिते जोत ॾिसो था पिया, इहा 1962 खां ई प्रज्वलित आहे, जंहिंजो मथां हथ घुमाइण सां ई अलाए कहिड़ा दुख दूर थी वेंदा आहिनि। हिते 3-4 रूम ठहियल आहिनि, जेके प्रोवाइड कराईंदा आहियूं। जेके ॿाहिरां ईंदा आहिनि बिना कैश शुल्क के रोटी पाणी चांहि जी व्यवस्था कंदा आहियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल।